रब्बा तोखे कयो आहे ख़तमुर रुसूल पैदा कोन कयो आहे तुंहिंजे मिसल पैदा कोन कयो आहे तुंहिंजे मिसल सारे आलम में शान नबी तुझे शान मथा त्या कुर्बान नबी गोरा बार बचा गंद जान नबी तुझे शान मथा जोरा सा सुभान अल्लाह घबरायो न दादा जो सुभान अल्लाह असांजो अक़ीदो ईमान अल्लाह कुरान में हुजूर के नूर फरमायो मदीने वारो नूर असांजो नूर जी गाल वाह भी कुरान खणी असांखे बशरियत जूं आयतूं वेठा ॾेखारींदा ॾिसो कुरान में लिखियो पियो अब ये आयतूं असांजे अक़ीदे जे खिलाफ न आहिनि छो ये आयतूं असांजे खिलाफ तॾहिं थियनि जॾहिं असां हुजूर जे बशरियत जा इनकारी हुजूं पोइ तव्हां भली असांखे क़ुर पढ़ी ॿुधायो पर असांजो ईमान हुजूर जी नूरानियत बे हक़ त मुस्तफा जी बशरियत बे हक़ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सफा जमी बे न हो कुछ खुली जोरा सुभान अल्लाह हुजूर जी नूरानियत बे हक़ त हुजूर जी बशरियत भी हक़ इनकार भी शे जो आ कहिड़ी अवां चवंदा आहियो असां जहिड़ो बशरा असींदा जो कायनात में न को आयो आ न को ईंदो जेको रसूलुल्लाह जहिड़ो थी सघे पाण जहिड़ो सम्झण खां इनकारी आहियो पाण जहिड़ो न सम्झो तव्हां था चओ असां जहिड़ो इंसान हो असां जहिड़ो बशर हो जीअं ॻोठ जो को चौधरी थींदो आहे अॻवान थींदो आहे हुजूर जी इज़त ओतिरी कयो हुजूर जी तारीफ़ बशर जेतिरी कयो रसूलुल्लाह जी इज़त वॾे भाउ जेतिरी कयो चूंकि तव्हां हुजूर खे पाण जहिड़ो बशर सम्झो था असां इन ॻाल्हि खां इनकारी आहियो पाण जहिड़ो न सम्झो हुजूर अफ़्ज़लुल बशर खैरुल बशरा कायनात के अंदर को अहिड़ो मां बारू कोन जहिड़ो आहे जेको रसूलुल्लाह जहिड़ो थी सघे तू पाण खे निहार मदीने वारे जी ज़िंदगी भी पढ़ो ॼमण खां वठी सफ़र आख़िरत ताईं हुजूर जी पूरी ज़िंदगी किताबनि जे अंदरि मौजूद आहे सीरत पाक जे अंदरि मौजूद आहे छा तुंहिंजो ॼमण हुजूर जे ॼमण जहिड़ो आहे तुंहिंजो अचणु हुजूर जे अचण जहिड़ो आहे या तुंहिंजी ज़िंदगी मुस्तफ़ा जी ज़िंदगी जहिड़ी आहे हुजूर अलैहिस्सलाम जा वाह असां जा वाह हुआसूं जॾहिं असांजो ॼमण हो या मौली साहब जो ॼमण हो जेके हुजूर अलैहिस्सलाम खे पाण जहिड़ो सम्झंदा उहे बि ॼावा पर जॾहिं दुनिया में आया त गंद में लत पत हा ख़राब हा गंद में हा पर जॾहिं मदीने वारा दुनिया जे तख़्त ते आया हुजूर जो जनम ईअं कोन हो मुस्तफ़ा जो ॼमण आम इंसाननि वांगुरु कोन्हे हुजूर जो अम्मा जे पेट में अचण बि अवां असांजे अचण वांगुरु कोन हो असां जॾहिं आयासीं माण्हुनि जा पेट वधी विया वज़न वधी वियो उन्हनि जे मथां भार थियो पर जॾहिं हुजूर अलैहिस्सलाम पंहिंजे अम्मा आमिना जे पेट मुबारक में आया अम्मा फरमाए थी पेट वधियो न आहे गिरानी थी न आहे भार थियो न आहे वज़न कोन थियो मूंखे त ख़बर बि कान पई त को मूंखे पेट थियो आहे हमल शयुनि जे करे ख़बर पई त मुस्तफ़ा मुंहिंजे पेट मुबारक में आया हिकु त मूं ख्वाब ॾिठो ख्वाब जे अंदरि कंहिं मूंखे ॿुधायो ऐं आमिना तोखे ख़बर आहे तुंहिंजे पेट में केरु आयो आहे इन्नके हमिलत बिसय्यिदिल अव्वलीन वल आख़िरीन तुंहिंजे
मुझे पेट में अगन कोया जो सरदार मोहम्मद आयो सुभान अल्लाह बोला दे तू पेट माओ जे में आए तुझे अमर के भी कोई ख्वाब आयो अम्मा आमना फरमाई थी जो मुझे ये खबर पई तेरे खूह दे मथा पानी भरण दे लाई दी हुयूस पहिरियां बि असां जो अचण थींदो हो हुजूर जे अचण खां बाद में पेट मुबारक में अचण खां बाद में खूह ते अचण थींदो हो पहिरियां त असांखे मौका लाहिया पवंदा हुआ उनके छिके छिके हथन में सूर पइजी वेंदा हुआ पर जॾहिं मुस्तफ़ा मुंहिंजे पेट में आया ये खबर पई तो हुजूर अची विया जो खूह जो हेठ खां पानी पाणे ॼाणे ॿाहिरि निकिरी ईंदो हुयो तूं मां जे पेट में आई ॻोठ जी ॿिली बि तुंहिंजे मां जे अॻियां कान आई ऐं हुजूर साईं जॾहिं अम्मा आमिना जे पेट मुबारक में आया पाणी हेठां पाणे पाणे पियो आहे सुभान अल्लाह छा तुंहिंजो असांजो पंहिंजे माउ जे पेट में अचनि हुजूर जेतिरो वांगुरु बिल्कुलु न जन्म हुजूर जो मुख़्तलिफ़ आहे पूरी ज़िंदगी हुजूर जे सां मुख़्तलिफ़ आहे खाऊं असां बि था खाधो हुजूर बि आहे पर जॾहिं असां खाऊं था सुबुह जो छा था कढूं उहा सभु कंहिंखे ख़बर आहे जॾहिं हुजूर खाधो ऐं खाइण जी हुजूर खे ज़रूरत बि कान आई असां खाऊं था असांजी ज़रूरत आहे असां खाइण जा मोहताज आहियूं असां पीअण जा मोहताज आहियूं खाऊं न त हली कोन सघूं पीऊं कोन त हली कोन सघूं पर हुजूर खाधो आहे त उम्मत जी तालीम जे लाइ खाधो आहे हुजूर जो पीतो आहे त उम्मत खे सेखारण जे लाइ हुजूर शादियूं कयूं त उम्मत खे सेखारण जे लाइ पर जॾहिं हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम खाइण खां बाद में क़ज़ा हाजत जे लाइ वेंदा हुआ असां मोमिननि जी अम्मा नबी अल्लाह ताला अन्हा जो फरमाना हुजूर जा सहाबी भी बुधाईंदा हुजूर जॾहिं क़ज़ा हाजत जे लाइ वेंदा हुआ वापस ईंदा हुआ असां ॾिसण जे लाइ उते वेंदा हुआसीं ॾिसूं त आहे छा सहाबी चवंदा ख़ुदा जो कसम हुजूर जे क़ज़ा हाजत करण खां बाद में जॾहिं उन जाइ ते असांजो वञणु थींदो हुयो असां जॾहिं उते पहुचंदासीं मुश्क जे खुशबू का सवा असांखे कुझु महसूस न थींदो हुयो तू रींगता है फर्श पर की गुजर है अर्श पर कौन चवंदो तव्हां सुभान अल्लाह जवाब तू रींगता है फर्श पर की गुजर है अर्श पर खुद ही तू इंसाफ कर तो भी बशर वो भी बशर समझे तो असांखे हिन खां इनकार छो त असांजे बशरियत में ऐब आहिनि नुक़सान कमज़ोरियूं आहिनि कसाफ़तूं आहिनि गिलाज़तूं आहिनि असांजे बशरियत में गंदा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बशरियत बेमिसल बेमिसाल हुज़ूर जी बशरियत बे पाक बशरियत ऐं हुज़ूर जी अहिड़ी त पाक बशरियत अहिड़ी त लतीफ़ बशरियत जो अल्लाह ताला हुज़ूर जे जिस्म मुबारक खे पाछो बि कोन ॾिनो हुयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह असांजे मुर्शिद पीर रोज़े घड़ी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो आहे जेको मुरीद थी पंहिंजे मुर्शिद खे पाण जहिड़ो समझे इहो मुरीद बेफैज़ आहे इनखे कॾहिं बि फैज़ कोन मिलंदो फैज़ जेकॾहिं मुरीद खे मुर्शिद खे पाण जहिड़ो समझण सां न मिलंदो पोइ उहो उम्मती जेको कलमो हुज़ूर जो भरे सदाई रसूलुल्लाह जो उम्मती भली मस्जिदों भी ठहराए मदरसा भी ठहराए बार भी पढ़ाए कुरान भी पढ़े कुरान
भी पढ़ाए, हदीस भी पढ़े, हदीस भी पढ़ाए, वजू वजू दुगो नमाजों भी पढ़ाए, मुताजी दोस्तों दुगो नमाजों भी पढ़े, रखे नालियों भी रखे, मथे ते दस्तारों भी बधे, पर जे करे हुजूर के पान जड़ो समझो थो हजरत पीसे दुनिया जी फतवा है पान फरमाइंदा जेको मुरीद मुर्शिद के पान जड़ो समझना ये मुरीद बातनी फैज़ खां महरूम इनके कदे भी फैज़ को न मिलंदा जे मुरीद के फैज़ न थो मिले तो जेको उम्मती हुजूर जो सदाए मुस्तफा के पान जड़ो बशर समझे पान जड़ो इंसान समझे उनके भी कदे फैज़ को न मिलंदो ये भी फैज़ा अदब वारन के अल्लाह फैज़ दींदो आहे यो अदब अल्लाह ताला तव्हां सां अहले सुन्नत खे अता फरमायो ज़रा सा सुभान अल्लाह अदब बि अहले सुन्नत वट त मोहब्बत बि अहले सुन्नत वट सुभान अल्लाह इसे नजर दली फरमाइंदा अल्लाह जो इश्क ऐं मोहब्बत कसबी शे ना है कसब कमाई सां कान मिलंदी आहे इहा बि शइ आहे ख़ुदा जंहिंखे चाहींदो आहे उनखे अता फरमाईंदो आहे चओ सुभान अल्लाह हाणे फरमाए त जेकॾहिं हर शइ ॾियण सां तमामु शयुनि जे ॾियण सां औलाद ॾियण सां माल ॾियण सां हर शइ ॾियण सां मोहब्बत मिली पवे सोदो महांगो नाहे सस्तो आहे सभु शइ कुर्बान कर मोहब्बत घुर सुभान अल्लाह इसे रोज़ यारा फरमाईंदा त जेकॾहिं क़यामत जे ॾींहुं असां खां पुछनि त मोहब्बत जेका तव्हांखे दुनिया में हुई उनजो बदिलो जो आख़िरत में तव्हांखे कहिड़ो घुरिजे पाण फरमाईंदा मोहब्बत जज़ा क़यामत जे ॾींहुं असां वरी बि मोहब्बत ई घुरंदासीं सुभान अल्लाह इश्क जी जज़ा क़यामत जे ॾींहुं असां वरी बि इश्क घुरंदासीं त मोहब्बत दुनिया में ही मौला जे असांखे उनजी जज़ा थोड़ी बदिलो थोड़ी त वरी बि असांखे मोहब्बत अता फरमा वरी बि असांखे इश्क अता फरमा इहा पंहिंजे कमाईअ सां कान मिलंदी आहे अल्लाह जी अता है जंहिंखे अता फरमाए इन बेअदबनि वटि अल्लाह मोहब्बत ॾिनी न आहे ख़ुदा जे ॾिनी आहे त अदब वारनि सुननि खे ॾिनी आहे सुभान अल्लाह बोलो सा सुभान अल्लाह सुभान अल्लाह असांखे वरी हुजूर जे सहाबा खां वरसे में मिली चओ सुभान अल्लाह हुजूर जो हिकु सहाबी आहे जंहिंजो नालो आहे अब्दुल्लाह ज़ुल्बजादै नंढो हो पीउ हुनजो फौत थी वियो पीउ जे फौत थियण खां बाद में हुनजो चाचो हो ही त मुंहिंजो भाइटियो आहे यतीम आहे तो वटि माल न आहे ही मां तोखे बाबा माल थो ॼाण हिनखे तूं वधाए अॻिते जी ठीकु आहे छोकिरो नंढो हो हिन ताईं इहा ख़बर पहुती त मके शरीफ़ में हिकु जवान ज़ाहिर थियो आहे जेको फरमाए थो मां अल्लाह जो नबी आहियां जो सुभान अल्लाह साईं हज़रत अल्लामा मुफ्ती गुलाम शबीर सिकंदरी तव्हांखे ॿुधायो त इश्क रुगो दीदार सां कोन थींदो आहे इश्क गुफ़्तार सां बि पैदा थींदो आहे चओ सुभान अल्लाह दीदार थिए उन सां बि थींदो आहे पर रुगो उन सां कोन थींदो आहे जॾहिं गुफ़्तगू यार जी हलंदी आहे हुस्न जमाल मुस्तफ़ा जो बयान थींदो आहे त आशिक़नि जे दिलनि में मोहब्बत पैदा थींदी आहे चओ सुभान अल्लाह ये नंढो हो पर ॻाल्हियूं ॿुधंदो त हुजूर मके में आया आहिनि अल्लाह जो नबी आयो आहे उनजा अवसाफ़ अहिड़ा आहिनि उनजो शान ही आहे उनजा मोजज़ात ही आहिनि फ़ज़ाइल ही आहिनि कमालात ही आहिनि ॿुधंदो रहंदो हो ऐं हुजूर जी मोहब्बत उनजे अंदरि में वधंदी रहंदी नंढो हो वॾो थियो नाबालिग हो बालिग थियो माल बि घणो वधी वियो जेको चाचे हुनखे ॾिनो हुयो हिकु ॾींहुं पंहिंजे चाचे खे मुखातिब थी करे चई चाचा ख़बर नाहे तूं
कदे हले अलाए न हुजूर जे खिदमत में हली मुसलमान थी अलाए न मदीने दे सफर करी अलाए न करी हाफिज न अबू नुईम दलाइलुन नबुव्वत में इन वाक़े के न को बयान फरमाया चाचे की जी चाचा तू हले अलाए न हली भला मुखे इजाजत दे त मां मदीने में वनी मुस्तफा दे कलमो भरे मुसलमान थिया सुभान अल्लाह चाचे जुद गाल बुध मदीने वञण जी करे बि ॻाल्हि न कजां छो मुंहिंजी तोखे मोकल न आहे चाचा तूं नथो वञे मूंखे छॾ मां वञा जी न मुड़ंदे छोकिरा माल तुंहिंजो न आहे तुंहिंजो पीउ ईअं फौत थी वियो हो माल मां तोखे ॾिनो हो माल तोखां वापसि वठंदोसां चाचा का ॻाल्हि न आहे जे सौदो इन ते ठहे थो मूंखे क़बूल आहे माल तू खणो मूंखे मोकल दे त रसूलुल्लाह जे दरबार में वञो सुभान अल्लाह जी ॻाल्हि छोकिरा माल ते कान बीहंदी जान ते जेके कपड़ा पातल थी ये कपड़ा बि मुंहिंजा जे न मुड़ंदे वेंदे त कपड़ा बि लहराईंदोसां चाचे की चाचा वॾी ॻाल्हि कान्हे का माल खणे थो सौदो मुंहिंजे लाइ सस्तो आहे जे कपड़ा जान जा लाहे वठंदे भले नाराए पोइ बि मुड़ंदुसि न मदीने ज़रूर वेंदुसि सुभान अल्लाह छोकिरो ॿाहिरि निकितो नौकरनि खे चई जल्दी कयो इन अब्दुल उज़्ज़ा उन जो नालो अब्दुल उज़्ज़ा जा लटा लाहियो कपिड़ा लाहियो कमीस उन जी लाथो शलवार या चादर उहा बि उन जी लाथो उघाड़ो उनखे करे छॾियो उघाड़ो थी करे पोइ बि मुड़ियो न पासो वठी मां ज़िंदास उन वटि आयो अमा मुंहिंजो हाल ॾिस चाचे खां मोकल घुरियो इजाज़त ॾे मदीने वञा मूंखे मना कई माल मूंखां सॼो फिरे वरितई जान जा कपिड़ा बि लाहे छॾे उघाड़ो करे छॾियो अथई मां पोइ बि मुड़ंदुसि कोन मदीने मां ज़रूरु वेंदुसि मां चयुसि पुट मुंहिंजी तोखे इजाज़त आहे भली वञ घर वई हिकिड़ो कंबल खणी आई कंबल खणी पुट खे ॾिनई भाई कंबल वठि उघाड़ो न वञ इनखे वेड़ उघड़ ढक पोइ वञ हाफ़िज़ अबू नुईम फरमाए थो उन जवान उन छोकिरे कंबल जा ॿ टुकर कया चादर जा ॿ हिसा कया हिकिड़ो हिसे जी गोद वधाई ॿियो हिसो जिस्म खे वेड़े मुंहुं खणी मदीने गई सुभान अल्लाह चो सुभान अल्लाह इश्क अहिड़ी शइ आहे जंहिंखे लॻे थो उनखे वेहण ई न ॾे चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अजब आधी रात जो मूंखे सोण सरवर याद पियो अजब आधी रात जो मूंखे सोण सरवर याद पियो निंड में जी फिटी वई वो तो हर हर याद क्यों तो सुभान अल्लाह इश्क बारन बारिया मुबाद मदीने जसारिया मदीने जसारिया गोरा घर किया घरिया मुखे रात रहबर याद क्यों निंद नेरन जी फिटी वई हो तो हर हर याद क्यों सुभान अल्लाह जो मंजिल तय कंदे मदीने शरीफ में आयो जॾहिं मदीने में दाख़िल थियो रात जो टाइम सूरी जो वक्त जे टाइम ते रोज़ो रखियो वेंदो मस्जिद नबवी शरीफ में आयो उन टाइम ते को बि मौजूद अंदर मस्जिद में कोन हो अंदर मस्जिद में दाख़िल थी करे हिकिड़ी कुंड वठी उजागो हुयुसि सुम्ही पियो निंड अची वई बांग जो टाइम थियो मौसम अची करे बांग ॾिनी
जॾहिं साहब मस्जिद में आया नमाज जो वक्त थी वियो मदीने वारा बि हवेली तां निकिरी मस्जिद नबवी शरीफ में आया हुजूर मुसल्ले ते चढ़ी बीठा नमाज शुरू थी वई जॾहिं नमाज ख़त्म थी हुजूर सलाम वराए मुस्तफ़ा साहब ने मुंह करे वेठा नबी करीम अलैहिस्सलाम साहब जे अंदर तवज्जो सां गौर सां हिक हिक जे चेहरे के मुस्तफ़ा निहारण लगा सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिक हिक को निहारन पिया सुफ़न में ये समझो तो हुजूर खे ख़बर आई त रात जो असांजो महिमान आयो आहे उहो किथे आहे सुभान अल्लाह अञा सुभान अल्लाह कोन चयो सुभान अल्लाह हुजूर निहारन था निहारे उन्हनि जे मथां रात के मेहमान जे मथां हुजूर जी नज़र पई जंहिंखे कंबल जा ॿ टुकड़ा वेढ़िया पिया हुजूर फरमाए सिराज आयो पर वे साम्हूं वेठो केरा किथां खां आयो आहे ही छा हाल कयो अथई से अब्दुल उज़्ज़ा मुंहिंजो नालो आहे फलाणे इलाइक़े जो आहियां ही कहिड़ो हाल कयो अथई या रसूल अल्लाह नंढो हुयुसि अवां जूं ॻाल्हियूं ॿुधंदो हुउसि तॾहिं खां अंदर में इश्क पैदा थियो हुयो सुभान अल्लाह अबू फौत थी वियो यतीम हुयुसि चाचे मूंखे पालियो माल बि मूंखे ॾिनई जवान थियुसि बालिग़ थियुसि अवां मके मां हिजरत करे मदीने शरीफ़ पहुची विया चाचे खां मोकल घुरियमि इजाज़त त कान ॾिनई माल मूंखां फुरे वरितई जिस्म जा कपिड़ा बि लहराए छॾियई पर पोइ बि मुड़ुसि कोन अवां जे मुहबत छॾियो कोन उन हाल में बि मां मदीने जो सफ़र जारी कयो सुभान अल्लाह अंबर मूंखे कंबल ॾिनो पैसा उनजा कया हुयमि कंबल जे हिकिड़े हिसे सां गोॾ ॿधनि ॿियो जिस्म खे वेड़े अवां जे दरबार में हाज़िर थियो आहियां सही हाणे कलमो भरायो त मां मुस्लमान थियो हुजूर फरमाइश पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह बुलंद आवाज़ से ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कल्बो भरी मुसलमान थियो हुजूर फरमाया से नालो छा थई सही अब्दुल उज़्ज़ा पर उज़्ज़ा बुत जो नालो आहे अब्दुल उज़्ज़ा माना उज़्ज़ा जो मानो अॼु खां पोइ तूं अब्दुल उज़्ज़ा न अॼु खां बाद में तूं अब्दुल्लाह है सुभान अल्लाह पर कहिड़ो अब्दुल्लाह है अब्दुल्लाह ज़ुल्बजादैन ज़ुल्बजादैन छाके चइबो आहे ज़ुल्बजादैन चइबो आहे कंबल जे ॿिनि टुकड़नि खे सुभान अल्लाह कंबल जे ॿिनि टुकड़नि वारो बजादैन कंबल जा ॿ हिसा ॿ टुकड़ा ज़ुल्बजादैन माना कंबल जे चादर जे ॿिनि टुकड़नि हिसनि वारो हुजूर फरमायो तूं अब्दुल्लाह है ज़ुल्बजादैन अॼु खां बाद में वेंदे त मुंहिंजे भरिसां तो सुभान अल्लाह न देखा वठी मूंसां मोहब्बत आई न हाणे वेंदे त मूंसां गॾु मुंहिंजे भरिसां वेंदे तोखे क़ुरान बि मां मुहम्मद पाण ई पढ़ाईंदुसि इन जा उस्ताद ॿिया हूंदा तुंहिंजो उस्ताद मां पाण थींदुसि क़ुरान बि तोखे मां पाण पढ़ाईंदुसि विहारण हुजूर उनखे भरिसां मानी उनखे गॾु खाराइनि क़ुरान उनखे पढ़ाइनि वक़्तु गुज़रंदो रहे ग़ज़वा तबूक जो ज़मानो आयो जॾहिं हुजूर सहाबा खे तयारु फरमायो ही बि दरबार में जी हाज़िर थियो सही इजाज़त बि ॾियो दुआ भी कयो अल्लाह मुझे शहादत जो मौत अता फरमाए सुभान अल्लाह ये सामो बड़ो हुजूर फरमाए न वण जी टारी पटे अच टारी पटे आयो या छोडो लाहे आयो हुजूर ने खबर तो वठी वो जो वण जो छोडो आ या टारी आ उनके नबी करीम अलैहि सलाम वठी ये उन जे बाह के बधो वणे टारी फेराए बाह के बधी हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ फरमाई या अल्लाह
अब्दुल्ला ज़ुल्बजादैन जो खून काफिरन ते हराम फरमाए जा। सुभान अल्लाह। उन्होंने कहा या रसूल अल्लाह मुंह तो शहादती दुआ पे घुराई मुंह ताजु कहो कि बोला दुआ फरमायो खुदा मुखे शहादत जो मौत अता फरमाए ऐ तमाम दुआ अता फरमायो त काफिरन जे मदाइन जो खून हराम फरमाए जा मन मां शहीद न थिया। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलाम फरमायो ज़ुल्बजादैन बुध रस्ते में हलंदे सवारियता किरी पई तुझो मौत वाक़ियो थियो खुदा तोखे शहादत जो रुतबो ॾींदो। सुभान अल्लाह। रस्ते में हलंदे तोखे किथे बुखार अची वियो उन बुखार में जे तुझो मौत वाक़ियो थी वियो तॾहिं बि अल्लाह तोखे शहादत जो रुतबो ॾींदो। तबूक जे तरफ रवाना थिया जॾहिं तबूक में हुजूर पहुता हज़रत अब्दुल्ला ज़ुल्बजादैन खे बुखार अची वियो। हुजूर पंहिंजे नूर नुबुवत सां पहिरियों ई मालूम फरमायो त हिन जो मौत कहिड़े तरीक़े सां वाक़ियो थींदो तंहिंजे करे हुजूर अॻ में इशारे हिनखे फरमायो कि बुखार सां तुंहिंजो मौत थिए त अल्लाह तोखे शहादत जो रुतबो ॾींदो। बुखार अची वियो तेज बुखार आयो अब्दुल्ला ज़ुल्बजादैन जो विसाल थी वियो। हुजूर खे अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अब्दुल्ला ज़ुल्बजादैन खे बुखार सख्त आयो उनजो विसाल थी वियो। हुजूर फरमायो उनखे गुस्ल ॾियो कफ़न ॾियो क़ब्र उनजी ठाहियो तदफ़ीन जो बंदोबस्त थियो। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम तदफ़ीन जे लाइ उनजे मज़ार ते पाण हली आया। सहाबा खे फरमायो सहाबिया ॿुधो तव्हां मां केरु बि अब्दुल्ला ज़ुल्बजादैन जे लहद में न लहंदो क़ब्र में केरु बि न लहंदो इन जे लाश खे लहद में मां मुहम्मद पाण लाहींदुसि। रसूलुल्लाह इन जे मज़ार में लथा सहाबी ॿाहिरि बीठा हज़रत उमर का हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे फरमायो हज़रत फारूक आज़म खे फरमायो तव्हां पंहिंजे हथनि सां अब्दुल्ला ज़ुल्बजादैन जो लाश खणो मूंखे हथनि में ॾियो। हुजूर अलैहिस्सलाम उन्हनि खां लाश वठी पंहिंजे हथनि मुबारकनि सां अब्दुल्ला ज़ुल्बजादैन जो लाश लहद में जॾहिं लाथो सहाबा जे अॻियां जज़्बाती मंज़र थी वियो। अब्दुल्ला बिन मसूद फरमाए थो मूं पे उन टेम ते तमन्ना कई काश इहो जनाज़ो इहो लाश अब्दुल्ला ज़ुल्बजादैन जो न हुजे हा अॼु इहो मुंहिंजो हुजे हा जो मदीने वारा पंहिंजे हथनि मुबारकनि सां मुंहिंजो लाश लहद में लाहींदो। हुजूर अलैहिस्सलाम यो इनके इनाम ॾिनो छाजे करे उन मोहब्बत जे करे चओ सुभान अल्लाह। इहा मोहब्बत हुई सहाबा खे चओ सुभान अल्लाह। हुजूर दुआ घुरी या अल्लाह अब्दुल्ला ज़ुल्बजादैन खां मां बि राज़ी आहियां मौला तूं बि हिन खां राज़ी थी जा। लॻी तुंहिंजी तार आजन खे दुनिया में दीवाना लगी तुझे तार आजन के दुनिया में दीवाना असहाबी पहलन बल प्यार में परवाना लगी तुझे तार आजन के तो सुभान अल्लाह। यार यमन हो काथे वैस करनिए की अनठा मोट मदीने में हुए इसी मदनी जा मैं खाना लगी तुझे तार आजन के तो सुभान अल्लाह। या तार इन्हनि वहाबिन वटि आहे ई कान तंहिंजे करे हुजूर खे पाण जहिड़ो सम्झनि था जिन खे इश्क मोहब्बत जी तार लॻी आहे उन्हनि खां पुछ त हुजूर जे बारे में उन्हनि जो अक़ीदो कहिड़ो आहे। हुजूर जो सहाबी आहे हज़रत ज़ैद बिन दसना रज़ी अल्लाह ताला अन्हु मक्के शरीफ़ में आहे बैतुल्लाह शरीफ़ में हो काफ़र उनखे पकड़े बैतुल्लाह खां ॿाहिरि वठी आया
हजरत अबू सुफियान उन टाइम ते अञा मुसलमान कोन थियो, मुसलमान थियो बाद में वो तो फरमाए कि तो जने लगे बाहर बैतुल्लाह का वठी आया ज़ैद बिन दसना जे कंध जे मथा तलवार रखियो, कंध जे मथा तलवार रखी। हाणे अबू सुफियान तो जे मावला का पूछो त कर खबर अॼु तू असां जी तलवार जे हेठां ही, तू असां जे तलवार जे हेठां ही, तो जो नबी पंहिंजे हवेलीअ में आ, पंहिंजे घर में आ, अॼु तू मके में असां जे तलवार जे हेठां ही, नबी जे घर में आ, जे मामलो उबतड़ हुजे हा इन जे बरअक्स पंहिंजे घर में हुजे हा, तुंहिंजो नबी असां जे तलवार जे हेठां हुजे हा, तुंहिंजी कैफियत कहिड़ी हुजे हा। अबू सुफियान बाद ॿुधायो कि असां समझो पे ज़रूर चवंदो मौत जे मुंहं में आ, तलवार मथां आहे, कंध जे मथां पई आहे, त ज़ाहिर आहे इहो टाइम अहिड़ो आहे सभु कंहिंखे पंहिंजे जान जी दिलि लॻंदी आहे, सभु को माण्हू पंहिंजी जान जी कंदो आहे त मुंहिंजी जान बचे, उन्हनि इहो पे सम्झो त ज़रूर चवंदो त बाबा जे हुजूर हुजनि हा तो हुजनि हा, मां पंहिंजे खणी घर हुजां, का ॻाल्हि कान्हे, पर न ही रसूलुल्लाह जा सहाबी आ, वहाबी कोन आ, चओ सुभान अल्लाह। अहले सुन्नत खे जेको इश्क मोहब्बत मिलियो आहे न सो सहाबा जे रस्ते सां मिलियो, चओ सुभान अल्लाह। ऐं अल्हम्दुलिल्लाह असां अवां हुर जमात खे जेका पंहिंजे मुर्शिद सां मोहब्बत आहे न उहा बि सहाबा जे तरीक़े सां असांखे नसीब थी आहे, चओ सुभान अल्लाह। मरण जे वेल जे मुर्का कुसल में की नकी कर क्या खुदा से है दरी हो क्या, सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मरण जे वेल जे मुर्का कुसल में की नकी कर क्या खुदा से है दरी हो क्या, पसंद तेरे कयो आहे तनी जे जान सारी खे हज़ारे रहमतूं हरदम लॻारीअ जूं लॻारीअ ते, सुभान अल्लाह ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। मची मैदान में भी हो तूं ताड़ा लगारी खिलो था कहां भला सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मची मैदान में भी हो तो पानी अचार तो जिगर पे तो हुसैनी हाल में थी तो, हुसैनी हाल में थी तो नशोवत नाम रादिय जो कता कर काम गारिय के हजार रहमतूं हरदम लॻारिय जो लॻारिय ते, सुभान अल्लाह। ज़ैद बिन दसना जवाब ॾिनो, ऐं मके वारो यादि रखो तव्हां मूंखां पुछो था अॼु तुंहिंजी जाइ ते असांजे तलवार जे हेठां हुज़ूर हुजनि हा त तुंहिंजी कैफ़ियत छा हुजे हा। फरमाए थो वल्लाह मा उहिब्बु अन्न मुहम्मदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तो ये तो मूंखे अल्लाह जे ज़ात जो कसम आहे मां कॾहिं बि इहा ॻाल्हि पसंदि कोन जेका तव्हां था चओ त हुज़ूर जो हवेली में आहिनि, तूं असांजे तलवार जे हेठां ई जो मामलो बरअक्स हुजे हा त तुंहिंजो हाल छा हुजे हा। हज़रत ज़ैद बिन दसना फरमाए थो इहा ॻाल्हि कतई असांखां पसंदि मां कोन पसंदि कंदुसि, कॾहिं बि असां बर्दाश्त कोन कंदासीं।
हुजूर जे कंध मुबारक जे मथां तव्हांजे तलवार जो अचणु इहा त तमामु वॾी ॻाल्हि आहे पर मुस्तफ़ा जे करे पंहिंजे हावेलीअ में हुजनि हुजूर पंहिंजे हुजरे में हुजनि मुस्तफ़ा पंहिंजे जाइ हुजनि हुजूर पंहिंजे घर मुबारक में हुजनि ऐं मदीने वारे खे को कंडो लॻे उन कंडे जी करे हुजूर खे का अज़ियत पहुचे तकलीफ़ पहुचे ज़ैद फरमाए तो असां का कॾहिं उहो कंडो लॻण में बर्दाश्त न थींदो मुंहिंजो इम्तिहान ॾाढो थियो त हुजूर जी तलवार जे हेठां हुजे न त अंदाज़ छा हुजे हा तलवार त वॾी ॻाल्हि आहे तव्हां वटि हुजूर जो हुजण वॾी ॻाल्हि आहे हुजूर खे गिरफ़्तार करण वॾी ॻाल्हि आहे हुजूर खे पंहिंजे कब्ज़े में वठण वॾी ॻाल्हि आहे हुजूर हुजनि पंहिंजे हावेलीअ में हुजूर हुजनि पंहिंजे घर में ऐं हुजूर खे पंहिंजे हावेलीअ में जेकॾहिं कंडो लॻे इहो कंडो बि असां खां बर्दाश्त कोन थींदो सुभान अल्लाह या मोहब्बत हुई सहाबा जी हुजूर सां चओ सुभान अल्लाह पर चूंकि उन्हनि खे मोहब्बत हुई त हुजूर ते उहे क़ुर्बान पे थिया हिननि हमराहनि खे आहे कान तंहिंजे करे पोइ पाण खे बाबा असां हुजूर जहिड़ा माज़ अल्लाह माज़ अल्लाह माज़ अल्लाह जेको माण्हू हुजूर खे पाण जहिड़ो इंसान सम्झे उनजो ईमान किथे हूंदो उनजो इस्लाम किथे बचंदो यादि रखो अज़ीज़ो दोस्तो मुस्लमान भाइरो अल्लाह काइनात में हुजूर जहिड़ो को पैदा फरमायो कोन्हे सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह असांजो अक़ीदो आहे हुजूर जी बशरियत हक़ आहे पर हुजूर जी बशरियत पाक बशरियत आहे असां हुजूर जी बशरियत जा इनकारी न आहियूं अवां पाण जहिड़ो सम्झो था तंहिंजे करे असां उन जा इनकारी आहियूं बुखारी शरीफ़ जूं 4 रिवायतूं ख़ासि उहे लफ़्ज़ मां तव्हांखे पढ़ांदो बुखारी जे पहिरीं जिल्द जे अंदरि मौजूदु आहिनि पाण जहिड़ो बशर सम्झण खां हुजूर इनकार फरमायो आहे पहिरीं हदीस हुजूर इस्लाम साहब के फरमाए जने मिसाल जो रोज़ो रखियो साहबन में रखियो खाइण पीअण बंदि थियो हुजूर जो मस्जिद में आया तो सब साहबी लेटिया पिया हुजूर फरमाया छा थियो आहे जुसे साहब साल रोज़ो रखियो छो रखियो आहे जुसे रही ना कर ॾिठो सोसा इन का तो सिर्फ अदर वासी ये ॾिठो तव्हां मिसाल का रोज़ो रखो असां को शुरू कियो पाण फरमाए अय्युकुम मिस्ली तव्हां में केरु आहे जेको मां मोहम्मद जहिड़ो हुजे चओ सुभान अल्लाह हुजूर बि जाइ ते इरशाद फरमायो अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो लस्त कअहदिन मिनकुम हुजूर फरमाइनि था मां तव्हां मां कंहिं जहिड़ो न आहियां तो सुभान अल्लाह थी जाए ते हुजूर फरमायो इन्नी लस्तु मिसलकुम मां तव्हांजे मिसल आया हुजूर चौथी जाए ते फरमायो इन्नी लस्तु कहयतकुम मां तव्हां जहिड़े न आया हुजूर फरमाइनि मां तव्हां जहिड़ो न आया हे हमराह चवनि असां हुजूर जहिड़ा आहियो यकीनन हिननि जो नज़रियो ग़लति आहे मसलक ग़लति आहे मज़हब ग़लति आहे अक़ीदो ग़लति आहे अक़ीदो उहो ई सही आहे जेको अहले सुन्नत जो तो सुभान अल्लाह हुजूर जी ज़ात नूर आहे लिबास बशरी हुजूर जो आहे इसे रोज़े वारे खुद इहो नज़रियो ॾिनो आहे पाण फरमाए न बशर ख़ान न ते दोस्त न हूरो न परी ई हमा पर तो हिजाब अस्त तो चीज़ें थी करे या रसूल अल्लाह में आम बशर वांगे अवां खे बशर कोन थो चई सघां इहो बशरियत जो अवां ते पर्दो आहे हक़ीक़त में अवां शरीफ़ बि आहे चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां चओ नूर बशर जो पाण में ज़िद कोन हूंदो आहे नूर बशर पाण में मुतज़ाद शयूं नूर बशर थी सघंदो आहे जिब्रील जे हुजूर वटि अचे नूरी थी करे बशरी सूरत में ईंदो हो हारूत मारूत जो वाक़ियो क़ुरान में मौजूद आहे नूरी मलाइक बशरी सूरत में आया इब्राहिम खलीलुल्लाह एक फरिश्ता आया नूरी हा इंसानी सूरत में आया लूत अलैहिस्सलाम जो वाक़ियो क़ुरान में मौजूद आहे नूरी फरिश्ता हा उन वटि बशरी सूरत में आया जो ये सभई मलाइक नूरी थी बशरी लिबास में अची सघनि था त पोइ मदीने वारो बि नूर आहे बशरी लिबास में रसूलुल्लाह अची सघे थो सुभान अल्लाह तव्हां सां वटि अखियुनि में नूर आहे नूर अखियुनि में नूर आहे या न आहे असां चाहियूं इंसान जी बशर आहियूं
बशर हुजण जे बावजूद नूर असां सां गॾु आहे। अखियुनि में नूर आहे, इहो ॾिसण वारो नूर आहे। हाणे हदीस खे बहकी जी ॿुधाई, हुजूर फरमायो जेको अखियुनि जो नूर आहे इहो मां मोहम्मद जे नूर मां पैदा थियो। चओ सुभान अल्लाह। अखियुनि में नूर मौजूद आहियूं बशर, पर नूर गॾु आहे। ईमान जो नूर अंदर में आ, इस्लाम जो नूर अंदर में आ, अल्लाह जी मारिफत जो नूर भी दिलनि में मौजूद आ। आहियूं बशर पर नूर गॾु जे असां बशर थी करे नूर सां गॾु थी सघूं था त पोइ मदीने वारो जंहिंजी ज़ात नूर आ, लिबास बशरी आ, मुस्तफ़ा सां बशरियत गॾु थी सघे थी। बशरियत हुजूर जी पाक बशरियत आ, ज़ात रसूलुल्लाह जी नूर आ। ऐं दुनिया जा सभु नूर गॾु कयो, मुस्तफ़ा जे नूर जो मुक़ाबिलो नथा करे सघनि। अब्बास फरमाईंदो हो, रात जी चांदो की हूंदी ही हुजूर ॿाहिरि निकिरंदा हा, चंड पंहिंजे विच आसमान ते हूंदो हो, चांदरान हुन जी पूरी चुभ ते हूंदी हुई ऐं हुजूर जॾहिं ॿाहिरि निकिरी ईंदा हा चंड जे चांदरान में असां ॾिसंदा हुआसीं त हुजूर जी नूरानियत चंड जे रोशनीअ जे मथां ग़ालिब हूंदी हुई। सिजो भरंदो हो, सिजो भरण खां बाद में सिज जे रोशनी में हुजूर ॿाहिरि ईंदा हा त सिज जे रोशनीअ जे मथां बि रसूलुल्लाह जी नूरानियत ग़ालिब हूंदी। कतू कुतो बतारा बती चाहे बिजली। सुभान अल्लाह। बस तो गया हाणे त सुभान अल्लाह चओ। हलो हलो सुभान अल्लाह। कतू कुतो बतारा बती चाहे बिजली, मोहम्मदन चेजी दिखी तेज तजली, चंगा चैन तरफल चमकार थी विया, मोहम्मद अची वियो बेड़ा पार थिया। बेड़ो पार थियो आहे उहो ज़ोर सां सुभान अल्लाह। अञा बुलंद आवाज़ सां चओ, सारे जग में जान लेजन सारा थी विया, मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया। उठी बूंद बरसात बरसल बहारो, पखी पाण में कल पिया बोलूं बधारो, टिड़ा गुल गुलाबी से गुलजार थी विया, मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया। तो सुभान अल्लाह। वतन खैर खैरात मिस्कीन आया, गमन खे मिटाइण नए गमगीन आया, दिल बरज आए दीदार थी विया, मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया। तो सुभान अल्लाह। जोड़ा सा सुभान अल्लाह। जो सुभान अल्लाह। नजर से नवाजो नाले मिठे खे, सदा शौक़ आहे गुलामीअ जो जंहिंखे पढ़ण साण कलमे जी इक़रार थी विया, मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया। तो सुभान अल्लाह। सारे जग में जान लेजन सार थी विया, मोहम्मद जे आए बेड़ा पार थी विया। अल्लाह खां दुआ है, अल्लाह मुझो चवल अवां जो ॿुधो क़बूल फरमाए। व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। दोस्तों, बाद ॿुधी वियो।